हजरत अलहाज इमदादुल्लाह फलकुर साहब जे तव्हां असां जे सामने बेहतरीन अंदाज सां हमदी ऐं नाते कलाम पेश कया ऐं हालात जे हिसाब सां भी तव्हां के असां के शेर ॿुधायनि। यकीनन हिय अकाबिर उलमा देवबंद ऐं जमीयत उलमा इस्लाम जे मेहनतुनि जो नतीजो आहे जो असां जे हिन मुल्क पाकिस्तान जे अंदर मसाजिद ऐं मदारिस कायम ऐं दाइम आहिनि। अॻे सिर्फ़ उहे मदारिस हूंदा हुआ जंहिंमें सिर्फ़ तलबा इकराम खे यानी छोकरनि खे तालीम ॾिनी वेंदी हुई, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह इएं चप्पे चप्पे ते हर शहर में हर इलाइके में अल्हम्दुलिल्लाह ये जमीयत उलमा इस्लाम जे अकाबिरीन जी मेहनत आहे जो जीअं तलबा जे लाइ मदारिस आहिनि तीअं तालिबात जे लाइ बनात जा मदारिस बि आहिनि जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह नियाणियूं क़ुरान मजीद जी तालीम हासिल करे रहियूं आहिनि ऐं पंहिंजे सीननि खे इल्म नबवी सां मुनव्वर करे रहियूं आहिनि। हीअ तक़रीबन हे जेके मेहनतूं ऐं हे दुआयूं ऐं जेके मुशक्क़तूं आहिनि ये उलमा देवबंद पंहिंजे वक़्त में कुर्बानियूं ॾिनियूं। इहो कुर्बानियुनि जो नतीजो आहे जो हिन वक़्त ताईं तव्हां असां अल्लाह जे क़ुरान मजीद खां अल्लाह जे क़ुरान मजीद मां फैज़ हासिल करे रहिया आहियूं। तव्हां हर मोड़ ते हर जगह ते जॾहिं भी नज़र कंदव जॾहिं भी अंदाज़ो लगाईंदव त जमीयत उलमा इस्लाम तव्हांखे हर महाज ते हर मैदान ते नज़र ईंदी। पोइ उहो कहिड़ो भी मक़ाम हुजे कहिड़ो भी महाज हुजे जमीयत उलमा इस्लाम तव्हांखे हर मैदान ते हर जगह ते नज़र ईंदी। पोइ तव्हां उहा मज़लूम मुसलमान जी मदद हुजे ऐं बोध सतारनि जी मदद हुजे या के गरीब अवाम जी मदद हुजे उहा भी तव्हांखे जमीयत उलमा इस्लाम मां मिलंदी। जेकॾहिं तव्हां जमीयत उलमा इस्लाम जे मथां नज़र कंदव इहा ई जमीयत उलमा इस्लाम तव्हांखे नामूस वसालत जे तहफ़्फ़ुज़ में कुर्बानियूं ॾींदे नज़र ईंदी। इहा ई जमीयत उलमा इस्लाम नामूस सहाबा में कुर्बानियूं ॾींदे तव्हांखे नज़र ईंदी। इहा ई जमीयत उलमा इस्लाम मसाजिद ऐं मदारिस जे लाइ कुर्बानियूं ॾींदे तव्हांखे नज़र ईंदी। इहा ई जमीयत उलमा इस्लाम जो तव्हां असांखे हिन ॾाढ़ी ऐं पटके जी इज़त ऐं आबरू जे लाइ न्याणियुनि जे इज़त जे लाइ तव्हां असांखे बरसरे मैदान नज़र ईंदी। इहा जमीयत उलमा इस्लाम जे अकाबिरीन जी कुर्बानी आहे। इहा जमीयत उलमा इस्लाम जे उलमा इकराम जी तरबियत आहे जो तव्हां असां ताईं अॼु ॾींहं भी तव्हां असां आसानी सां बिल्कुलु पंहिंजे शौक़ ऐं शौक़ सां क़ुरान मजीद खे पढ़ी रहिया आहियूं। उलमी नबूवत तव्हां असां हासिल करे रहिया आहियूं। लेकिन तव्हां ॿाहिरि वञी करे ॾिसो कंहिं मुल्क में ॾाढ़ी रखण ते पाबंदी, कंहिं मुल्क में पुटके पाइण ते पाबंदी, कंहिं मुल्क में क़ुरान पढ़ण ते पाबंदी। तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि अॼुकल्ह तव्हां असांजी ॾाढ़ी ऐं पटको महफ़ूज़ आहे, मसाजिद ऐं मदारिस महफ़ूज़ आहिनि। इहा जमीयत उलमा इस्लाम जी मेहनत आहे, जमीयत उलमा इस्लाम जी कोशिश आहे जो असेंबली में वेही करे जमीयत उलमा इस्लाम हिन ॾाढ़ी ऐं पटके जो केस भी लड़े थी, हिन मसाजिद ऐं मदारिस जो केस भी लड़े थी। अॼु भी जमीयत उलमा इस्लाम पंहिंजे हक़नि खे वठण जे लाइ कॾहिं रोडनि ते कॾहिं रस्तनि ते कॾहिं कोर्टुनि में कॾहिं असेंबली जे ॿाहिरों पंहिंजा हक़ वठंदे नज़र ईंदी, मज़लूमनि जा हक़ वठंदे नज़र ईंदी। पोइ इन जे करे हर वक़्तु हर मोड़ ते जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियो। तव्हांजी इज़त तव्हांजी दीन तव्हांजी शरीयत तव्हांजो क़ुरान महफ़ूज़ रहंदो। तव्हांजी हीअ दुनिया भी सुरखुरू थींदी त आख़िरत वारी दुनिया भी तव्हांजी सुरखुरू थींदी। हिन वक़्त मां हमदी ऐं नाथी कलाम पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि नात ख़्वान सना ख़्वान रसूल मद्दाह सहाबा मोहतरम जनाब मुहिबुल्लाह भेरी साहिबन खे हू अचनि ऐं हमदी ऐं नाथी कलाम पेश कनि।